तव्हां सभिनी खे प्यार सां जय झूलेलाल। मुंहिंजो नालो सिमरन आहूजा आहे। मां बेहद एक्साइटेड आहियां तव्हांखे ॿुधाइण जे लाइ इहा फैब्युलस न्यूज़। सिंधी संगत जेकी ऑर्गेनाइज़ था करनि असांजो 8हों नर्सरी राइम्स कॉम्पिटिशन। सिंधी संगत हमेशह हेतिरो कमु करे रही आहे असांजी सिंधियुनि जे लाइ ऐं सिंधियत जे लाइ, त मां ढेर सारी वाधायूं ॾियणु चाहींदमि सिंधी संगत ऑर्गेनाइज़ेशन खे। एंड आशा मैम, मां तहे दिल सां तव्हांजी शुक्रगुज़ार आहियां छो त तव्हां हमेशह मूंखे इम्प्रूव कंदा आहियो, मुंहिंजी सिंधी इम्प्रूव कंदा आहियो, मूंखे सेखारींदा आहियो, प्यार सां ॿुधाईंदा आहियो कि कीअं असां शुद्ध सिंधी ऐं ख़ूबसूरत सिंधी ॻाल्हायूं, छो त असां सिंधी त सभु सुहिणा सिंधी आहियूं। त छो न असांजे नंढनि खे बि, ॿारनि खे बि नर्सरी राइम कॉम्पिटिशन में पार्टिसिपेट करायूं ऐं तव्हां सभु हुननि खे सेखारियो। नंढो खां नंढो नर्सरी राइम हुजे ज़रूरु सेखारो, छो त असांजूं 40 प्राइज़िस आहिनि स्पेशली ॿारनि जे लाइ। ऐं हिन दफ़े हिकु ॿी बि सरप्राइज़ आहे जिते सिंधी संगत ऑर्गेनाइज़ करे रही आहे मां बि एक्टर ख़ूबसूरत एक्टिंग कॉम्पिटिशन, जिते तव्हां पंहिंजो पंहिंजो वीडियो ठाहे मोकिलियो। फ्रॉम द एज ग्रुप ऑफ 15 to 25, 15 खां वठी 25 सालनि ताईं तव्हां पंहिंजो पंहिंजो वीडियो ठाहे असांखे मोकिले सघो था ऐं सिंधी संगत डिसाइड कंदा जेका विनर्स आहिनि। लास्ट डेट आहे 30th of September। सिर्फ़ु असां वटि कुझु ॾींहं आहिनि, त मां ज़रूरु चाहींदमि तव्हां सभु पंहिंजी प्लानिंग कयो ऐं जल्द सां जल्द असांखे पंहिंजो वीडियो मोकिलियो। सिंधी संगत हमेशह सिंधियत खे अॻियां वधाईंदा आहिनि ऐं मां तहे दिल सां तव्हां सभिनी जी थोराई थी आहियां, शुक्रगुज़ार आहियां कि तव्हां सभु पार्टिसिपेट कंदा आहियो ऐं हीअं ई असां सभु हिकु थी करे सेलिब्रेट कंदा आहियूं। ढेर सारो प्यार मुंहिंजे तरफ़ां। This is Simran here. Jai Chulilal and lots of love.